अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां मोहम्मद ज़मान ऐं तव्हांखे रोज़ु ॾेखारींदो आहियां भट्ठे जो हाल अहवाल। सो दोस्तों हीअ रातों की बरसाति आहे जंहिंमें हीअ असांजो ज़ियान थी वियो आहे। दोस्तों हीअ जेका सिरप पई आहे हाणे हीअ कम जी न आहे, हिनखे मींहुं लॻो हाणे हीअ भट्ठे में न लॻंदी, जे लॻंदी त कलर न कंदी। हे पाणी तव्हां ॾिसो था बीह वियो आहे पाणी पिड़नि ते। हे हेॾां सिर जेका असांजी पई आहे तक़रीबन 3 लख सिर हीअ थी वेंदी जेका हेॾे पई आहे। हीअ हिन सिर में बि ज़ियान थियो आहे, पर अलाह कयो हिन जो बचाव आहे, छो जो जेका अंदरी हीअ सिर हूंदी उहा बचियल आहे, बाक़ी मथां वारी कुझु ज़ियान थी आहे। दोस्तों हीअ राति बरसाति थी आहे तक़रीबन अॼु 18 तारीख़ जेको आहे सो अप्रैल जी आहे ऐं 27 रोज़ो आहे रमज़ान शरीफ़ जो। तो राति तमामु वॾी धमाके सां बरसाति पई, तक़रीबन 40 खां 50 मिंट हली, पर वॾी स्पीड हुई बरसाति में, जेको ही ज़ियान थी वियो आहे भट्ठे जो। दोस्तों हे भट्ठे वारो धंधो ई तवक्कल जो, अलाह ताला सां तवक्कल वारो धंधो आहे। थोरी बि बरसाति पई, थोरी आंधारी आई त वॾो ज़ियान थी वेंदो आहे, मतिलबु हे रिस्की धंधो आहे। बहरहाल असां त पेटूं हाणे कढी आऊं, सो बसि पिया था हलायूं। जेकॾहिं नुक़सान बि थिए थो त हुन वारी ॻाल्हि आहे त तिरनि जो तेरु तिरनि मां ई निकिरंदो। जेकॾहिं भट्ठे में ज़ियान थी वञे थो त वरी रोज़गार इन मां ई थी वेंदो, अलाह मालिक आहे। दोस्तों ही अॻिते खणी थो वञा, ॾेखारियां थो तव्हांखे पंहिंजे भट्ठे जो हाल आहे। बधो छो न था हिकिड़े खे? बधो छो न था? हाँ राति बचाव त थियो न? हाँ हाँ ॿुधूं उहा किरी वई छित मथां ज़रे ते, हुन जे मथां मदरा थी मथां। हाँ अॼु नई भित किरी पई आहे। किरी पिया सर? हा चवंदो न मुंहिंजी भित किरी पई आहे 4 सतुनि जोड़े। हा हा ॼांसि थो। पैसा केरु ॾींदो? पैसा पुलिस। हाँ पुलिस ॾींदी? हा सही सही। ॿियो भट्ठे जो बाक़ी साईं मोहकारो थियल आहे, अलाह माल कोठाई न मथां अलाह खे पारत आहे बसि। बाक़ी सिर ॾिसो त माना पंहिंजी दिलि नथी कढे ॾियण ते ग्राहक खे, त ग्राहक कीअं थो खणे, अलाए कीअं था खणनि ग्राहक, अलाह मथां ठाहींदो। राति अंदरि सुतल आहीं ॿाहिरि? हाँ तोखे ख़बर ई न पई मींहं जी? पई पई। हाँ धमाका ॿुधी पोइ? हा तोबा तोबा हे ममड़ो खटल हेठि गिरी भित किरी पई अथई या? कन धिको ॾिनीसि हथ सां? हाँ हाँ हथ सां लॻे थो धिको ॾिनो अथई, हा न? पोइ त उघड़ थी पई हूंदी घिटी ॾांहुं। हाँ 1000 सिरूं छा उहे हलियूं हुयूं या खॾ में नेठि पयूं हूंदियूं न उते? खॾ ई आहे, इहे ई पयूं हूंदियूं, इन्हनि मां ठही वेंदी न साॻो। हाँ जी दोस्तों हीअ तव्हांखे ॾेखारींदो थो हलां भट्ठे जो हाल अहवाल। हीअ ॾिसो पाणी बीह वियो आहे। तोॾे भला ॿोॾे आहे, हीअ एॾो पाणी बीह वियो आहे? हाँ हीअ सिर कम जी न थी। हा हीअ ख़तमु, अंदरि ख़तमु थी वई, ज़ियान साईं सुठो थी वियो आहे। हाँ हाँ वासलाम।
रात खबर ही न पती भाई ट्राऊ थी आ यके खेवणी पे लगे ट्रिप पर रिकॉर्डिंग खेवणी लगी आ या तो रोज हले थी न सावण जी अल्लाह के पार था यो रे गला न तो वारी खणी कोई चक्कर करो हीरा मीह जा हाल हवाला सिर्फ ध्यान थी न सब सब पिड़ ख़त्म आहिनि हे वरी हाणे सुकनि त वरी माना ॾाढ़ा करायूं साइड ते रखिणा कचूं खपायूं न वॾो ध्यानु थी वियो आहे मींहुं बि हुयो न राति वॾी स्पीड आहे मां त हुन जो बि आसरो पलियो मां चयो सभु वयूं बसरूं मींहुं हुयो वॾो हे सिरूं हाणे ज़ोर सुकनि न अलॻि करे हाणे जो हे भठे में न हणंदासीं हे वरी ॿिए हंधि थड़ी कराईंदासीं कचनि वारा अचंदा न ग्राहक उन्हनि खे ॾींदासीं भठे में कलर न कंदी हाणे छुटी दादा ही आहे भठे जो धंधो जेको आहे पाण ॾिसो था हा हेठां ई आहे न हे बि बा सुठो ध्यानु करे वियो आहे पेड़ सभु ख़तमु आहिनि जेके बि आहिनि पेड़ ख़तमु आहिनि सिरूं हे मथियूं हेॾो हा ध्यानु सुठो थिए जेको नसीब दादा ही ध्यानु थियल आहे ही ॾिसो था पेड़ हिकिड़ो बि न बचियो आहे जेको बि आहे अञा परे पासे ना रोड ॾे बि पेड़ आहिनि उहे ऐं अव्हांखे अञा नथो ॾेखारे सघां परियां रोड आहे ध्यानु तमामु घणो थी चुको आहे पर दोस्तो हे जेको बि भठे वारो कमु करे त इहो ज़हन में ॻाल्हि रखी छॾे त मुंहिंजो ध्यानु थियणो आहे पोइ लख जो थिए ॿिनि जो थिए पंजनि जो थिए एनी हाउ थियणो आहे पोइ महीने में थिए 5 महीने थिए 6 महीने थिए साल में थिए हे धंधो अहिड़ो आहे ध्यानु थींदो ई थींदो बहरहाल जेको नसीब शुक्र अलाह जी ज़ात जो वरी अलाह ॾींदो अलाह में उमीदूं आहिनि मालिक न छॾींदो ही नई भठे जी मुहाड़ी दोस्तों साइड ते उन करे तो ॻाल्हायां या काफ़ी ॿिए हंधि माण्हुनि खे जीअं महसूसु नथो ॼाणण हिते अजीब क़िस्म आहे माण्हुनि जो वीडियो भरण ते यानी माण्हू अजीब ॿिए खे सम्झंदा आहिनि यानी टोक ऐं ठठोल कंदा आहिनि त हे हीअं पोइ माहौल जो चकर आहे शहर न आहे हीअ ॿहिराड़ी आहे हिते माण्हू अजीब क़िस्म जो ॿिए खे सम्झंदा आहिनि त हीअ छा थो करे उन करे मां कोशिशि करे हिते माना ॿियनि खे चवंदो आहियां त बाबा हीअ वीडियो मां पंहिंजे मासात आहे सऊदी उन्हनि मोकिलींदो आहे छो जो उनखे इहे नेचुरल शयूं पसंदि आहिनि पोइ उन करे इहे ॾिसंदो कंदो आहे पोइ उनजे करे
दोस्तों हीअ मां भठो ॾिठो, भठे जो ज़ियान बि मां ॾिठो त भठे जो धंधो अहिड़ो आहे, रोज़ानो अव्हांखे हाल अहिवाल ॾसींदो आहे। अॼु वीचारा कारबी बेरोज़गार थी विया। अॼु अरबा जो ॾींहुं आहे, खम्स सुभाणे, ॿिए ॾींहुं जुमो। हाणे ईद जुमे या छंछर ते थींदी, हिन जुमे ते या छंछर ते ईद थींदी। अॼु बि मज़ूरनि वीचारनि जी तारीख़ वई, वीचारा बेरोज़गार थी विया। वीचारनि खे उमेद हुयूं त माना सुठो कम खे सिखियूं, सुठो कमायूं त मथां ईद आहे, बचनि ॿारनि जो जेको आहे सो ख़र्चु आहे, पंहिंजो ख़र्चु आहे, उहो कढूं। पर जेका अलाह जी मर्ज़ी, बहरहाल अलाह ताला कंहिंखे बि न छॾींदो। ईअं न आहे त हिन तारीख़ न ई रहे, बुख मरंदा या इहो थींदो, सिस्टम हली वेंदो दोस्तो, ॾुखियो या सुखियो, अलाह ताला कंहिंखे कोन थो छॾे। पोइ हिन में ईअं थींदो सिस्टम त हे वरी ईद में असांखूं 2-3 हज़ार हर कारपी मथे वठंदो आहे ख़र्चु, चवंदो आहे भाई ईद जो ख़र्चु आहे, वरी ईद खां बाद में वरी सिरूं खाईंदासीं इनशाला, वरी पोइ कटे छॾिजो। ईअं कंदा आहियूं, छो जो करिणो थो पए, सम्झूं था हे ग़रीब आहिनि वीचारनि जो ॿियो को रोज़गार कोन्हे, उन जे करे जेको आहे सो असां बि हिननि खे ॾींदा आहियूं। ईअं न त मां भठियारो, हर भठियारो हिननि खे ॾींदो आहे ख़र्चे जा पैसा, हिन जो हक़ बि आहे। असां वटि वीचारा कमाइनि था, रोज़गार आहे हर कंहिंजो। बसि अलाह ताला खे दोस्तो पार अथव। हीअ वीडियो मूं अव्हांखे ॾेखारियो, जेको आउं रोज़ु अव्हांखे भरे ॾेखारींदो आहियां। दोस्तो हिन में मां एडिटिंग बि करे सघां थो या अदाकारी वारा बि वीडियो भरे सघां थो, पर उहे मां न आहियां भरींदो, छाजे करे मूंखे पाण खे नेचुरल वीडियो वणंदा आहिनि, ओरिजिनल, यानी जेका शइ अदाकारी खां बिना हुजे। त हीउ सिस्टम अलाह ताला जो कीअं थो हले, मज़दूरनि जो सिस्टम कीअं थो गुज़रे, भठे जा कम कीअं था हलनि, पोइ हर शायदि त हर कैटेगरी जा हिन दौर में माण्हू आहिनि। काफ़ी माण्हुनि खे हीउ वीडियो न बि वणंदो हूंदो, पर काफ़ी माण्हू जेके मूं जहिड़ी सोच रखंदड़ हूंदा, उन्हनि खे हीउ नेचुरल वीडियो तमामु घणा पसंदि ईंदा हूंदा। सो मूंखे उमेद आहे त जेके मूं जहिड़ी सोच रखंदड़ हूंदा, उन्हनि खे हीउ वीडियो तमामु घणो पसंदि ईंदो। जेकॾहिं दोस्तो पसंदि अव्हांखे अचे त कमेंट में मूंखे ज़रूरु आगाह कजो त अञा आउं कहिड़े तरीक़े सां वीडियो भरियां, कहिड़ा हाल वठां माण्हुनि खां, कहिड़े तरीक़े सां अञा वीडियो भरियां। जेकॾहिं तव्हां पंहिंजी एडवाइस ॾींदव कमेंट्स में त ॾाढो बहितरु रहंदो, माना मूंखे बि अञा तजुर्बो थींदो त अञा मां कहिड़ी शइ आहे जेका मिसिंग थो कयां। सो दोस्तो वॾियूं महिरबानियूं। हाणे वीडियो काफ़ी लंबो थी चुको आहे, लॉन्ग थी चुको आहे, उन करे हाणे मां अव्हां खां वठंदुसि इजाज़त। पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो। अलाह निगहबान।